अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नजर विझो था हालानी खां अली शेर सुमरो जे हिन रिपोर्ट ते नादिन कोटड़ी कबीर सखे अलायार जो गादी नशीन मियां अदनान पीरजादो प्रेस क्लब हालानी पहुंची सीनियर सहाफ़ी ऐं सिंध सहाफ़ी संगत सिंध जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हुंगोरो ऐं ॿियनि प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खां चोरी जा तफ़सील वरिता। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त सहाफ़ी प्रेस क्लब हर सियासी समाजी अदबी मज़हबी ऐं ग़रीबनि जो भरझलो हूंदा आहिनि। उतां चोरी थियण अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अफ़सोस आहे त 4 ॾींहं गुज़रण जे बावजूदि पुलिस न चोर गिरफ़्तार करे सघी आहे न चोरी वापसि थी सघी आहे। असां उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। उन्हनि वधीक चयो त सहाफ़ियुनि हमेशह आज़ाद सहाफ़त जी ॻाल्हि कई आहे। असां पंहिंजे सहाफ़ी भाइरनि सां हर ॾुखे वक़्त में गॾु आहियूं। हुननि हद जे पुलिस खे चेतावनी ॾिनो त जेकॾहिं सहाफ़ियुनि जे ॾिनल मोहलत ताईं प्रेस क्लब मां थियल चोरी या चोर गिरफ़्तार न थिया त असां सहाफ़ियुनि सां हर एहतिजाज में गॾु हूंदासीं।